इते शेख हारून रशीद जेको हुओ उन घोड़ी वारे अमरा खे चयो त तूं जेको हुन घोड़ी ते जेको हुओ मारकुट कई पे अजाई, इन जी वजह छा आहे, छाजे करे छो जेको हुओ हुनखे तो घोड़ी खे एतिरो तशदुद पे कयो। त घोड़ी वारे अमरा चयो त आउं जेको हुअसि माइटनि जो जेको हुओ हिकिड़ो ई पुटु आहियां ऐं मुंहिंजा माइट जेके आहिनि काफ़ी मालदार हुआ ऐं थोरे टाइम गुज़रियो जेको हुओ मुंहिंजो माउ बि गुज़ारे वई, मुंहिंजो पीउ बि गुज़ारे वियो, ऐं अकेलो थी वियो असांजो। कुझु देरि उन्हनि जे ॾुख में हुअसां, उन खां पोइ जेको हुओ मूं कारोबार संभालियो ऐं कारोबार जेको हुओ संभालण में आउं ख़ुशहाल हुअसि, सही हुअसि। ऐं मूंखे हिकिड़ी अकेलाई महसूसु थी त घर में अकेलो आहियां, छो न शादी करियां। मूं हिकिड़ी जेका ख़ूबसूरत छोकिरी ॾिसी उनखां शादी कई। शादी करे आउं घर आयुसि। जॾहिं असां मानी खाधीसीं, मुंहिंजी ज़ाल जेका आहे सा 2 कीरा मानी जा हणी ऐं जेको हुओ खाइणु बंदि करे छॾियो। मूं हुनखे चयो त जेको हुओ अञा खा, चई न बसि मूं खाई छॾी। मूं दिलि में सोच कई त जेका आहे सॼो ॾींहुं शादी ऐं इन वठ वठा में जेको ऐं हिजाब जे करे ॿिए घर में आई आहे, हिजाब जे करे जेको हुओ घटि खाधो हुअसि ख़ैरु। ॿिए ॾींहं बि ईअं, 3 ॾींहं बि ईअं। नेठि मूं चयो त आख़िर ॻाल्हि आहे, ऐं हुनखे मजबूर कंदो हुअसि, पर हीअ जेको हुओ खाईंदी न हुई, 2 कीरा हणी हथु कढे छॾींदी हुई। जेकॾहिं आउं सुतो पियो हुउसि ऐं मुंहिंजी ज़ाल पासे में सुती पई हुई, अधी राति थी जेको हुओ हीअ बिस्तरे सां उथी ऐं रवानी थी। मुंहिंजी बि अखि खुली वई हली। मूं चयो ॾिसां भला हीअ वञे केॾांहुं थी, ऐं घर में मानी बि कोन थी खाए। आख़िर हिन जो कंहिंसां चकर आहे, को मसइलो आहे, उनखां शायदि खाईंदी। हिन जे पोयां पोयां निकितुसि ॿाहिरि। हीअ हलंदे हलंदे हिकिड़े क़ब्रस्तान में आई ऐं आउं बि उते पहुची वियुसि। हिकिड़ो वणु आॾो ॾेई आउं ॾिसंदो रहियुसि त शायदि हिते इन खां को अमरा मिले। त अॻियां हिकिड़ो पूड़ो बीठो हुन क़ब्रस्तान में। हिन जेको हुओ वञी हुन सां ॻाल्हायो, ॻाल्हाए ऐं थोरी देरि खां पोइ जेको हिकिड़ी क़बर वञी हिननि खोटी। क़बर खोटे हुन मुंहिंजा मुर्दो हिननि कढियो ऐं उन ॿिन्ही जेको गॾिजी उन मुर्दे जो मांस जेको खाई, बाक़ी हॾियूं जेके आहिनि वरी क़बर में हणी क़बर ढके छॾी। उन खां पोइ जेको हुओ तकिड़े आउं वरी वापसि पंहिंजे घर पहुची वियुसि। पोइ हमारी ज़ाल आई, ऐं सुतो पियो हुउसि। सुम्हण जो जेको हुओ नाटक करे ऐं बिस्तरे ते ई सुतल हुउसि। हमारी ज़ाल अची सुम्ही रही। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं गुज़रियो। हाणे आउं जेको पंहिंजे अंदर में जेको इहो महसूसु बि करियां त जेको हुओ या हिनखे सम्झायां या हिनखे क़तलु करियां। जेको मुर्दे जो गोश्त जेको खायो ऐं आदमखोर जेका आहे, ॾाइण आहे। हाणे इन में पोइ नेठि मूं चयो त हिनखे छो न सम्झाइजे त असां जेॾीमहिल मानी पे खाधी, ॾींहं जो टाइम हुजे, त हिन 2 कीरा हणी छॾे ॾिनमि। मूं हुनखे चयो जेको हीउ खाधो एतिरो बुरो त कोन्हे जो तूं खाई कोन थी, या हीउ कंहिं माण्हू जो गोश्त हिन में कोन्हे उनजे करे कोन थी खाई। त हुनखे जेको छिरक लॻो ऐं हुन महसूसु कयो त जेका मुंहिंजे राज़ जी हिनखे ख़बर पइजी वई आहे। ऐं हिन पासे में जेको वटो हिकिड़ो पाणी जो भरियो पियो, उहो खणी ऐं उन ते शुकूं हणी जीअं मूं ते हयईं त आउं कुतो थी वियुसि हलियो। ऐं उन खां पोइ लठ खणी हिन जेको मूंखे मारकुट करणु शुरू कई। मारकुट करे घर खां ॿाहिरि मूंखे भॼाए कढी। जीअं आउं घर खां ॿाहिरि निकितुसि त महले जा कुता ऐं जेके आहिनि मुंहिंजे पोयां अची लॻा ऐं मूंखे खाइणु लॻा। डोड़ी डोड़ी आउं पंहिंजो साहु बचाईंदे बचाईंदे शहर जे बाज़ार में अची पहुतुसि। कुता जेके आहिनि मुंहिंजे पोयां ऐं जेको हुओ बचाईंदे बचाईंदे आउं हिकिड़ो अॾी वारो गोश्त वारो हुजे उनजे दुकान में अची वियुसि। हुन दुकान वारे जेको हुओ कोतनि खे लठूं हणी भॼाए कढियो
ऐं आउं दुकान में रहिजी वियुसि। सुबुह थियो, जीअं हुन अॾी वारे अची दुकानु खोलियो, आउं दुकान खां ॿाहिरि निकितुसि। हुन जेको आहे सो गोश्त जो टुकड़ो खणी मूंखे अची उछरे ॾिनई। मूं गोश्त कोन खाधो, ॾिठो बि गोश्त ॾे कोन। ऐं उन खां पोइ अॾी वारे जेको आहे सो मूंखे दड़को ॾेई हाकल करे भॼाई। अॻियां हिकिड़ो साईं खे चवां नान वारो हुजे, उन वटि आऊं हलियो वियुसि। उते बीठो हुउसि, मां मानियुनि ॾे पिए निहारियो, मूंखे बुख लॻी हुई जाम। त हुन जेको आहे सो मानी जी नान जो अधड़ जेको आहे सो टोड़े मूं ॾे उछरियो, मूं खाधो। ऐं हू वीचारो अशराम माण्हू हो जेको सो नान वारो, उहो मूंखे मानी टिकी ॾींदो हुओ, नान ॾींदो हुओ, आउं खाईंदो हुउसि ऐं उन वटि वेठो हूंदो हुउसि। त हिकिड़े ॾींहुं उन वटि हिकिड़ी माई आई, गोश्त अची वरितई। हुन सिका ॾिना मुंहिंजे मालिक खे ऐं हू जीअं रवानी थी, मूं जेको आहे सो हुनखे पंहिंजे ॾंदनि में जेको आहे सो हुनखे पकिड़े वरितो कपिड़नि में जा। हिते जेके हकड़ियूं करणु लॻी। मूं यकदमि जेको आहे सो मुंहिंजे मालिक वटि सिका पिया हुआ, उहे चक में हणी ऐं उहे हेठि किराए हिकिड़ो सिको जेको झले अलॻि उछरियो। मुंहिंजे मालिक उहो ॾिठो त उहो खोटो सिको, ऐं उहो जेको हुन माई खे वापसि करे ऐं जेको आहे सो वरी दुबारा सचो हुन विसूल कयो। ऐं अहिड़े नमूने सां जेको हलंदे हलंदे नेठि मुंहिंजी जेका शोहरत वधणु लॻी। पोइ जेको मुंहिंजो मालिक जेको अक्सर जेको आहे सो पैसनि जे इन सिका चेक करण जे लाइ जेको आहे सो मूंसां कराईंदो हुओ। ऐं जेको खोटो सिको कढे ॾींदो हुउसि, सचा हूंदा हुआ अलॻि करे ॾींदो हुउसि। ऐं मुंहिंजी शोहरत वधी वई हली पूरे शहर में। पोइ माण्हू वधीक वापारु करणु ईंदा हुआ अॾी ते गोश्त जे लाइ, ऐं मूंखे ॾिसणु ईंदा हुआ। त हिकिड़ो अजीब कुतो आहे जेको आहे सो धणी जी जेको बि चवे थो उहो कमु करे थो, ऐं सिका जेके आहिनि उहे खोटा सचा जेके आहिनि उहे मालूम करे वञे थो हलियो। उहा शहर में ॻाल्हि पखिड़ी वई हली। पोइ हिकिड़ी माई ॿी आई, उन अची जेको आहे सो ॼाणी वाणी जेको सो खोटो सिको खणी आई। इहा ॻाल्हि मालूम करण जे लाइ त इहा ॻाल्हि हक़ीक़त ई आहे न। हुन अची गोश्त वरितो ऐं पैसा ॾिना। मूं जेको सो यकदमि हुनखे पकिड़े ऐं खोटो सिको ॿाहिरि कढे ॾिनो। हिते माई जेका मुंहिंजे मालिक खां जेको लिकी करे मूंखे इशारो कई हली आहे। आउं बि जेको हुन माई जे पोयां लॻुसि ऐं मुंहिंजो मालिक जेको सो इहो महसूसु कोन कयो, हुनखे इहो गुमान ई कोन हो। ऐं अक्सर जेको हुओ इहे निकिरी वेंदो हुओ, वरी अची वेंदो हुओ दुकान ते। हुन ॾिठो वञे थो वरी अची वेंदो हलियो। ऐं हुन माई सां गॾु हलियो वियुसि हुनजे घर। ऐं उते हुनजी भेण हिकिड़ी जेका हुई जेका वेठी हुई, उनखे जेको सो मुंहिंजी कहाणी ॿुधाई हुन औरत त हीअ खोटा सिका ईअं करे थो। त उनजी भेण जेका चयो सोच कई त लाज़मी हिन जे का अहिड़ी ख़ासियत आहे या ॿी का शइ मखलूक आहे। ऐं हू जेका इल्मु पढ़ंदी हुई। हुन हिकिड़ो वटो पाणी जो खणी हुन ते छुक हणी मूं ते हयईं त जीअं असुली शिकिल में आई त उन में अची वञ। ऐं हुन मूंखे पाणी हयो, जीअं पाणी लॻो तीअं आउं असुली शिकिल में अची वियुसि, माण्हू थी वियुसि। पोइ जेका सॼी कहाणी मूं हुननि खे ॿुधाई त अहिड़े नमूने सां आउं जेको हिन हाल में पुॻो आहियां। हिते उहा छोकिरी जेका अंदरि वई ऐं अंदरां वरी हिकिड़ो पाणी जो ॿियो वटो खणी अची मूंखे ॾिनई। चई त तुंहिंजी ज़ाल जे मथे लॻाईंदी, जेका शइ तूं मुंहं सां चवंदे उहा थी वेंदी। ऐं उहो पाणी खणी आउं घर पहुतुसि। मुंहिंजी ज़ाल खे इंतिहाई हैरत थी। ऐं हू वरी जेको आहे मूं ते पाणी हणण वारी हुई, हिन अॻु में जेको आहे मूं वटो पाणी जो हुनजे मथे लॻाए छॾियो ऐं चयमि त घोड़ी थी वञे। ऐं घोड़ी थी वई। ऐं मूं जेको सो उहो पलांद हुन जा कयो पिए ऐं जेका पंहिंजी कावड़ पे जेका हुन ते मूं कढी ऐं इन जे लाइ मूं चाबकूं पिए आयूं मथां आवां अची मूंखे ॾिठो। हिते शेख हारून रशीद चयो त जेको आहे सो अजीब कहाणी आहे तुंहिंजी इहा बि ॾिसी जेका